हैदराबाद में आबादगारनि जी गडियल तंज़ीम एंटी कैनाल्स एक्शन कमेटी तरफां सिंधु दरिया मां कैनाल कढण खिलाफ रैली कढी वई आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरा टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? यहाँ बिल्कुल सिंध के आबादगारनि जी तंज़ीमुनि ते मुश्तमिल एंटी कैनाल एक्शन कमेटी तरफां सिंधु दरिया मथां नवां कैनाल कढण खिलाफ जेम खान हैदराबाद सां प्रेस क्लब ताईं नवाब ज़ुबैर टालपुर, जुल्फकार यूसुफानी, नबी बख्श चचो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जॾहिं त रैली में वॾे तादाद में हारियुनि जो जेको अंगु आहे उहो बि मौजूदु आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके मुज़ाहिरीन उन्हनि जे हथनि में सिंधु मथां धाड़े ख़िलाफ़ लिखियल बैनरनि वारा जेके बैनर आहिनि उन्हनि जे हथनि में खयल आहिनि। जॾहिं त इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे मुख़्तलिफ़ आबादगार अॻुवान सां, हुन चवणु आहे त वफ़ाक़ खे घुरिजे त 91 पाणी ठाह ते अमल कयो वञे, जॾहिं त सिंधु दरिया मथां कंहिं क़िस्म जो जेको कैनाल आहे उहो क़बूल न कंदा। इन ते जेको सिंधु दरियाउ आहे उहो जेको पाणी जो मसइलो आहे, सिंध जा माण्हू पंहिंजे मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो सम्झनि था। इनजे करे हिन वक़्तु बि सिंधु दरिया में पाणी जेको आहे मुकमल तौर ते जेको सिंध जो हक़ आहे उनखे नथो ॾिनो वञे, जंहिं सबबि इंडस डेल्टा तबाह थियण सां गॾु आबी जीवत बि सख़्तु मुतासिर थी आहे। ॿिए तरफ़ ठट्टो, सिजावल ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उन्हनि जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे बंजर बणिजी वियूं आहिनि। जॾहिं त हुननि जो चवणो हो त वफ़ाक़ खे घुरिजे त फौरी तौर ते जेको नवनि कैनालनि वारो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे उनखे वापसि वरितो वञे, जॾहिं त ॿी सूरत में हुननि जो जेको एहतिजाज आहे उहो जारी रहंदो। जॾहिं त हुननि जो चवणु आहे जेकॾहिं वफ़ाक़ तरफ़ां इहो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त ॿी सूरत में उहे सॼी सिंध जा जेका मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में एहतिजाज कंदा ऐं उनखां पोइ हिकु तमामु वॾो जेको एहतिजाज आहे उहो इस्लामाबाद में कंदा। आला एवन नाॾो इहो ॿुधाईंदा त जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे सिंधु दरिया जो जेको मसइलो आहे पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो सम्झनि था ऐं उहो जेको कैनालनि वारो जेको उन्हनि फ़ैसिलो कयो आहे उनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। जॾहिं त हिन वक़्तु उन्हनि जो एहतिजाज जारी आहे, जॾहिं त एहतिजाज में शरीक आबादार अॻुवान तोड़े जेके हारी आहिनि उहे सिंधु ते धाड़े ख़िलाफ़ उभर आड़ींदड़ नारेबाज़ी पिणु करे रहिया आहिनि। जी अब्दुल रसूल, जी मेहरबानी।